अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। अल्लाह अहिड़ो ॾींदड़ आ न कि दान खुटे न कि नान खुटे। 100 साल हयाती इंसान जी आ पर उन जो नथो एहसान खुटे। इंसान भी ॾेई ॾेई आख़िर मिठा थो इंसान खुटे। खालक जे खजाने जो लेकिन नथो सदन में सामान खुटे। इन हेड़ी परजे पालण में सरदार खुटे सुल्तान खुटे पर अहिड़ो मेज़बान आ मौला न तो मानी असांखे मेहमान खुटे। शाह खुटे पेनार खुटे दाता खुटे दरबान खुटे पर करोड़ वंड वली व्या वठी कुदरत में नथो कुरान खुटे। जे हैदर लड़े नहा हक ला त काथे एडो कुफरान खुटे। एक कलमे ला अबू जहल जो दुस काथे अची तो ईमान खुटे। हित शफाफ आहे शाफिया जी पर लोचड़ में तो लुकमान खुटे। पर नफ्स निभागे जो न तो गोड़ खुटे न तो गमसान खुटे। किथे दाना पवे तो खुटी न तो नुक्तो नादान खुटे। उम्र खुटी वने थी इंसान जी पर उन जो नथो अरमान खुटे। से तीर कमान माथो निकरी खुटे पर नजर जो नथो निशान खुटे। ॿिया भले मैदान खुटी वञे पीरल पर मोहब्बत जो भी सही नथो मैदान खुटे। से मोहब्बत जो भी नथो मैदान खुटे। असां सुगराब जे फनफ जे सनफुन के वधाइंदे ही हिकड़ी काबिलियत आहे ऐं असांजे सिंधी ॿोली जी वसी आहे। लफ्ज़ हिकिड़ो हूंदो पर उन जे अंदर गहराई में वञबो त हर कंहिं जी ॿोली अलॻि हूंदी। आरतियो जंहिं वार ॾिठम वार तंहिं वार कंहिं वार वार थियो वार न गुथो। जंहिं वार थियो वार वार न सरे वार बिना। जंहिं वार ॾिठम वार वार हिक वार उहो वार ॾिसां वार वार वींदो वार न ईंदो वार विञाइण वार वार जो वहवार थींदी आख़िरत में अली गुल चई। आरतियो सरतियूं सुत सेज ते त वठी वियड़म वर वर पवे हां वहटन खे जन वर मां खे में वर आउन विंगी वर जी वर में भी कोन्हे में वर वर खणी वञा पुठा वर जे वर मूडे वर वर जन विसारियो तो वर विसारे तनी वर वर रहमतुल्लाह वर त वर मिलंदी वाट ते।